नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। सिंदड़ी का खबर ॾिनाऊं। सिंदड़ी में दर्दनाक वाक़ियो। हिक खानदान जा 3 लाश खॼण ऐं सिविल अस्पताल इंतज़ामिया पेट्रोल जे पैसनि एवज़ एम्बुलेंस न ॾियण करे मोटरसाइकिल ते लाश खणी वेंदड़ सां हादसो पेश अचण वारे वाक़िए ते PTI सिंध जो सदर MPA अलीम आदिल शेख, MPA दुआ भुट्टो, MNA जे प्रकाश फंकार, दीबा शहर वॾे वज़ीर जो सलाहकार रियाज़ हुसैन शाह खुरासानी, अक़लियतुनि जो सूबाई वज़ीर हरीराम जो पुटु करण कुमार ऐं फंक्शन लीग अॻवान मुबारक मेहर मुतासिरनि वटि तॾहिं ते पहुता। वाक़िए जो वॾे वज़ीर पारां नोटिस वठण बाद वज़ीर आला जो सलाहकार सैयद रियाज़ शाह खुरासानी कराची खां गुज़िरियल राति जो 12 बजे मुतासिर कुटुंब वटि पहुची ॾुख जी घड़ी में शामिल थियो ऐं वारसनि खे हर मुमकिन मदद जी ख़ातिरी कराई। मोटरसाइकिल ते टक्कर हणंदड़ ड्राइवर जी गिरफ़्तारी जे लाइ DSP सिंदड़ी ऐं SHO पुराणी मीरपुर ख़ास खे हिदायत कई त वॾे वज़ीर जे सलाहकार सैयद रियाज़ हुसैन शाह साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वाक़िए बाद हिननि जे जानी नुक़सान जो अज़ालो नथो थी सघे। बाक़ी असां हिननि जे ॾुख जी घड़ी में गॾु आहियूं। सिंध सरकार हिननि जी वारसी कंदी। असां राति जो हिन वटि इन करे पहुता त जीअं ही पाण खे अकेलो न सम्झनि। ॿिए तरफ़ PTI सिंध जे सदर ऐं पार्लिमानी लीडर हलीम आदिल शेख सिंदड़ी लॻ ॻोठ हमीर दर्स पहुची वियो, जिथे हिन गुज़िरियल ॾींहुं एम्बुलेंस न मिलण करे लाश खे मोटरसाइकिल ते खणी अचण करे रोड हादसे में फोत थियल हिक ई घर जे 3 घर भातियुनि सां इज़हारे अफ़सोस करण लाइ इन जे ॻोठ पहुतो, जिथे साण गॾु MNA जे प्रकाश, MPA दुआ भुट्टो, फनकारा दीबा शेर ऐं ॿिया शरीक हुआ। हलीम आदिल शेख साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त PP सिंध में कलम 144 नाफ़िज़ करे छॾियो आहे। बिलावल जे हेलीकॉप्टर में तेल खुटे थो त विधो वेंदो आहे, पर ग़रीबनि लाइ एम्बुलेंस न आहे। हिन चयो त मुतासिर ख़ानदान जे बैरुल माल मां मदद कई वेंदी। जेको पुट जो मोटरसाइकिल ते लाश खणंदो उन खां मोटरसाइकिल किथे हलंदी। सिविल अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वेंदो। MPA दुआ भुट्टो चयो त बिलावल जे वज़ीर सिहत जवाब ॾे त मुतासिर ख़ानदान जो केस PTI विढ़ंदी ऐं अस्पताल इंतज़ामिया ते केस दाख़िल कराईंदी। फनकारा ऐं PTI जी दीबा शेर चयो त दर्दनाक वाक़ियो आहे। सिंध समूरी मसइलनि सां भरी पई आहे। रोज़ अहिड़ा मसइला पेश अचनि था। PP सिंध जे सभिनी खे मारे हिक खे ज़िंदा रखियो आहे। PTI सिंध जे मज़लूमनि माण्हुनि जी आवाज़ आहे। सिंध जे अवाम उन ज़ालिमनि खे PTI निजात ॾियारींदी। पुराणी मीरपुर थाणे ते फोती केवल जे पुटु लालू भील जी फरियाद ते गुनाह नंबर 35/2019 कलम 337, 279, 320, 427 जे तहत हादसे में 2 ॼणनि केवल ऐं रमेश जे फौत ऐं चेतन भील जी ज़ख़्मी थियण जो केस दाख़िल करायो, पर 48 कलाक गुज़रण बावजूद ड्राइवर गिरफ़्तार न थी सघियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।